ज़ुबैर अली तुंहिंजो अर्ज़ु कयां हींअर असां खां ही ओठा चौंक ते ॿिनि ॼणनि फुर कई आहे जेके हिकिड़ो खोसो थो सॾाए ऐं पुलिस जो माण्हू थो सॾाए। उन मूंखां अचे पैसा बि खसिया आहिनि, बुटूं लॻल हुयूं ॿिन्हिनि खे, पैसा बि, मोबाइलियूं बि, आईफोन बि खसी अथनि। हिकिड़ो नोकिया जो सेट हो, 3,68,000 मूं वटि मौजूदु हुया जेके मूंखां उहो मौक़े ते खसिया अथई। खसण खां पोइ उहो फरार थी वियो। ॿियो जीअं मोटियो जंहिंखे पिस्टल हथ में हो, जेको पिस्टल मूं ॾे सिधो कयूं बीठो चैम्बर कयूं, मां उनखे ॿ खयों। जीअं मोटियो उन मूं ते ॿ हणण दौरान ई मूं ते फायर कयो, जेको मुंहिंजे कपिड़नि मां क्रॉस करे मुंहिंजा कपिड़ा फाटी पिया आहिनि, सड़ी विया आहिनि। मूंखे गोली कोन लॻी, मूंखां क्रॉस करे वई। जंहिं दौरान मां हिनखे पकड़े मां हिनखे ठोशिया बि आहियां, ही मूंसां विड़ियो बि। उन दौरान जेको आहे सो पुलिस अची वई। पुलिस जे अचण खां बावजूदि पुलिस खणी हींअर बकापुर थाणे ते आई अथसि। उन दौरान SP साहब ॻाल्हायो आहे, हींअर खयूं था वञूं SP साहब वटि। असां बि गॾु आहियूं, पुलिस बि गॾु आहे। हींअर पैसा खसे उहो हमरा फुर करे जेको भॼी वियो आहे, उहो फ़िलहालु असांखे नथा ॾिसनि। बाक़ी ॿियो माण्हू आहे जेको पुलिस जो माण्हू थो सॾाए ऐं उन खां बेल्ट बि निकितो आहे, लेसन बि निकितो आहे। जेको पिस्टल आहे उहो पिस्टल असांजे हथु आहे, जेको खणी असां हींअर SP साहब वटि वञूं था।